पनुआखिल में बदमनी जी बाहि भड़की पई। पनुआखिल मां हिकु ॼणो ग़ुलाम हैदर दायो बि अगवा थी वियो। इन हवाले सां तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआखिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, पनुआखिल तालके भरपासे जे इलाइक़नि में बदमनी जी बाहि ॿीहर कर खंयो आहे जो पनुआखिल जो अवाम पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झणु लॻो आहे। प्यारो बलोच कामरान बलोच जे 48 कलाक अॻु अगवा थियण जे वाक़े खां पोइ ताज़ो वाक़ियो पनुआखिल शहर जे बैजी रोड बैजी थाणे जे हद बलोच कांटा जे हिकु आरा मशीन वटां पेश आयो आहे, जितां नामालूम हथियारबंद आरा मशीन तां ग़ुलाम हैदर दायो खे अगवा करे खंबे खणी विया आहिनि, जेका हद बैजी थाणे जी ॿुधाई वञे थी। बैजी पुलिस उहे पेरा खणाए पनुआखिल जे कचे जे कारड़ा पतण वटि छॾे नाकाम वापसि वरी आई आहे ऐं अहिड़े अगवा जे वाक़े खां पोइ पनुआखिल शहर में ख़ौफ़ हरास जो माहौल पैदा थियल आहे। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।